परवरदिगार आलम बारगाह में दुआ गुआयूं तो खुदा इन सूरत फ़ातिहा सूरत इखलास जो सवाब इन नगर न्याज इन इनेकाद इन मजलिस अज़ा ज़िक्र फ़ज़ाइल व मसाइब जो सवाब परवरदिगार सॼो सवाब जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जी मजलिस उनके सैयद कुर्बान अली शाह साहब जो रूह के ईसाल फरमाए। परवरदिगार उन मरहूम जा दरजा बुलंद फरमाए। अहले बैत अतहार सैयदा ज़हरा जो पाड़ो नसीब फरमाए। परवरदिगार उनकी कब्र ते पंहिंजी रहमत जे मखसूस मलाइका जो नुज़ुल फरमाए। आला इल्लीन में मरहूम के जगह अता फरमाए। कब्र खां वठी जन्नत ताईं साइण ऐं साइण जे बच्चन को जुदा न फरमाए। खुदा इन्हनि बानियान जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। इन्हनि जे रिज़्क़ ऐं इज़्ज़त में पंहिंजे ग़ैब में बंदोबस्त फरमाए। खुदा जजो रिज़्क़ ऐं जजी इज़्ज़त इन्हनि खे पंहिंजे ग़ैब में अता फरमाए। खुदा इन्हनि जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। इन्हनि सादात जा वेढ़ा आबाद फरमाए। परवरदिगार आलम ही आज़ादारी तज़किरा ऐं ही तॾो ऐं हुसैनियत ता क़याम क़यामत हिन सादात जे घर में बाक़ी फरमाए ऐं हिननि जे बच्चनि खे हमेशह हुसैनी ऐं मौला अली जे चाहण वारनि में शुमार फरमाए। हिन बज़्म खां ॿाहिरि आका जी दिलि ऐं क़ल्ब खे राज़ी फरमाए। इमाम जो जल्द ज़हूर फरमाए। इमाम जे दुआउनि में असांजी दुआऊं शामिल फरमाए। असां सभिनी जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। खुदा साईं कुर्बान अली मरहूम साहब जी शाह साहब जी तमाम तर अगर के गुनाह आहिनि तो खुदा उनजा गुनाह ने कबीरा ऐं सगीरा माफ़ फरमाए। असां सभिनी वेठलनि जा भी गुनाह ने कबीरा ऐं सगीरा माफ़ फरमाए ऐं असां सभिनी खे दुनिया आख़िरत में क़ुरान ऐं अहले बैत का जुदा न फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउद दुआ इन्नका अंतस समीउल अलीम। दुआनि जी क़बूलियत जे लाइ हिकु मरतबो बुलंद तर सलवात पढ़ंदा रहो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बारिल खलाइक अजमईन वस्सलातु वस्सलामु अला अब्दिल्लाहि व रसूलिहि व हबीबिही व सफ़िय्यिहि व हाफ़िज़ि सिर्रिही व मुबल्लिग़ि रिसालतिही सय्यदना व नबीना अबुल क़ासिम मुहम्मद व अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरन मिनल जिन्न वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा व लहुम आयुनुन ला युबसिरून बिहा व लहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनाम बल हुम अज़ल उलाइका हुमुल गाफ़िलून। सलवात पढ़ना मोहम्मद। मरूमो मगफूर सैयद कुर्बान अली शाह साहब जे रूह जे सवाब ऐं ईसाले सवाब जी मजलिस आहे। मां बुनियादी तौर ते पेरा सां हलण ऐं मौज़ू सां हलण जो क़ाइल आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि तव्हां इंताई मजलिसी ऐं पढ़ियल लिखियल माण्हू लॻो था। समझदार अहले क़ुरान ऐं अहले मजलिस आहियो। कोशिश कयूं था जिते मजमो बि न हुजे ऐं मौलवी बि न हुजे त पोइ उते अलाह साईं ते तवक्कुल करे ऐं मोहम्मद वाले मोहम्मद सां तवसुल करे उन्हनि जे छो जो असुल निस्बत त उहा आहे जंहिं पाण खे जोड़ियो आहे। न तव्हां मुंहिंजा सगा न मां तव्हांजो सगो न तव्हां मुंहिंजा रिश्तेदार न मां तव्हांजो रिश्तेदार। जंहिं रिश्ते पाण खे जोड़ियो आहे उहो रिश्तो हुसैन जो जंहिं रिश्ते पाण खे जोड़ियो आहे उहो रिश्तो साईं ज़हरा जो आहे। इन जे करे उन रिश्ते जे सहारे ऐं भरवसे ते ऐं उन्हनि खां मदद वठंदे मां कोशिश कयां थो त तव्हांजे
पंहिंजे बयान खे तव्हां वटि ताईं खणी अचां तव्हां कोशिशि कयो पंहिंजे ज़हननि खे मुंहिंजे बयान ते खणी अचो पर मां ॻाल्हाईंदुसि इन ते मौत जे हवाले सां असां वटि ॿ मौज़ू मेंबर ते ॾिज खां न पढ़िया वेंदा आहिनि हिकिड़ो मौत जो मौज़ू ॿियो तौहीद जो मौज़ू पर अल्लाह कंदो मां मौत बि अहिड़ी पढ़ंदो जो तव्हां नारा हणंदो ऐं मां कॾहिं ज़िंदगी रही त तौहीद बि अहिड़ी पढ़ंदो जो तव्हां नारा हणंदो ख़ुश्क मौज़ू कुझु न आहे मौत बि ज़िंदगी जो मौज़ू आहे तौहीद बि ज़िंदगी जो मौज़ू आहे कुझु बि ख़ुश्क न आहे तौहीद ख़ुश्क मौज़ू आहे मेंबर ते अननोन मतिलबु मौज़ू आहे ऐं ॼातो नथो वञे घटि ॻाल्हाए त ईअं न आहे ज़िंदगी जो मौज़ू आहे तवजो कजो टे ताबीरूं कंदुसि मौत जे लाइ लेकिन उन खां पहिरियां हिकिड़ो जुमिलो थो चवां त मरण अलाह इन जे करे रखियो जो अली सुञातो अलाह मौत रखी इन जे करे जो मोमिन अलीअ खे सुञाणे त अली छा थियो मोमिन ज़हरा खे सुञाणे त ज़हरा छा थियो मोमिन अहले बैत खे सुञाणे त अहले बैत छा थियो इन दुनिया में जो पैगंबर जो भी कोला मौला अली जो भी कोला अन्नासो नियाम इज़ा मातू इंतबहु इंसान सुता पिया आहिनि जॾहिं मरंदा त जाॻंदा इंसान अन्नासो अड़े न ते वरी साईं तव्हांखे ॿुधायो त मां इब्न अरबी ते PhD करियां थो त पर इन ते हाणे वरी कॾहिं वरी तहलील थिए त तवजो कजो त हज़रत यूसुफ ऐं हज़रत पैगंबर अकरम जी मारिफत जो मुक़ाबिलो करायो आहे इब्न अरबी अहले बैत किथे बीठल ऐं ॿिया अंबिया किथे बीठल असां छो ॿियनि अंबिया खे अली जहिड़ो न मञींदा आहियूं इन जे करे जो को बि नबी मुस्तफ़ा जहिड़ो न आहे अली ऐं ज़हरा मुस्तफ़ा जहिड़ा तव्हांजे दिलनि खे मां मथे खणी अगरि तव्हां देन तव्हां गुफ़्तगू कयां त मौत अलाह इन जे करे लाज़मी करार ॾिनी त असां अली सुञाणो असां अहले बैत सुञाणो हिन दुनिया में इंसान पंहिंजो पाण खे नथो सुञाणे त अली किथे सुञाणंदो मरे त ज़हरा ॾिसे थो बीबीअ जो मक़ाम छा आहे ही आलम आलम हकीकत थोड़ी ही आलम आलम गिफ़लत ही दारे दारे इब्तला है इते इंसान इम्तिहान ॾियण आयो नतीजो तो उते ॾिसंदो त हकीकत छा आहे सुभान अल्लाह पहिरियों जुमिलो इहो मौत जे लाइ ॿियो जुमिलो त मौत ज़िंदगीअ जे इख्तिताम जो नालो न आहे मौत ज़िंदगीअ जे इख्तिताम जो नालो न आहे मौत ज़िंदगीअ जे खुलासे जो नालो आहे मौत ज़िंदगी जे खात्मे जो नालो न आहे मौत तईंद न आहे मौत नीस्ती न आहे मौत नाबूदी न आहे मौत वजूद मो अदम थियण न आहे बल्कि अली वारे जे लाइ मौत नाबूदी थी कीअं थो सघे अली वारे जे लाइ मौत अली जे दीदार जो सॾु आहे जिंदगी जो खात्मो न आहे मौत जिंदगी जो खुलासो तवज्जो कजो मथा जो मौलवी वाइड़ी गाल करे हुजूर जी हदीस तो पढ़ा हुजूर फरमाइंदा कमा तईशुन तमूतुन जे जेड़ा जिंदा रहंदो एड़ा मरंदा नतीजो थो ॾियां जेड़ा जिंदा रहंदो एड़ा मरंदो वकमा तमूतुन तुबअसुन जेड़ा मरंदो कब्र में ओढ़ा उठाया वेंदो न समझो छा है जेड़ा जिंदा रहो
एड़ा थी कब्र में विंदो जेड़ा कब्र में वियो एड़ा उथंदो अल्लाह के साथ धोखो न कंदो अल्लाह के साथ चीट न कंदो अल्लाह वादा खिलाफ ना है अल्लाह वट फरेब ना है अल्लाह वट हिकड़ो देखारण बियो ॾियण इहो ना है अल्लाह वट बार्गेनिंग गलत ना है तवज्जो कजो जेड़ो जेरो रहियो एड़ो मरंदो ऐं जेड़ो मरंदो एड़ो थी उथंदो शिमर शिमर थी जिंदा रहियो शिमर थी मो शिमर थी उथंदो हुसैन हुसैन थी जिंदा रहियो हुसैन थी अॻिते वयो हुसैन थी उथंदो असाई बजमई महफिल इन जे करे था हणो त खुदा जी अदालत गवाह रहे खुदा हुसैनी थी जिंदा रहियासु हुसैनी करे मार जा हुसैनी करे हथियार बहुत जिंदगी जो खुलासो तवज्जो है ना बस जानवर जानवर थी मरंदो जानवर थी कब्र में विंदो जानवर थी उथंदो कुत्तो कुत्तो थी जिंदा रहंदो कुत्तो थी कब्र में विंदो कुत्ते के ला शीत मशहूर न कंदो कुत्तो करे मशहूर कंदो न इन जे करे अञा बि वक्त थव हुसैन सुञाणो जे यजीद जा ठगदार पुट आयो त हूं तो उन सां गॾु हो जाए ना जिंदगी जो खुलासो मौत इन जे करे दुनिया मज़हरतुल आखिरत दुनिया आखिरत जी खेती है इंसान हिते या खेती बाड़ी करण आयो नतीजो उते वठंदो कटींदो उते वनी फसल समझो जिंदगी मौत जिंदगी जो खुलासो जिंदगी का अलग शे काने का मौत यो बियो मतलब मौत जे लाए टियो मतलब तो मौत एड़ी शया जह जी अमानत जिंदगी है यानी जिंदगी मौत जी अमानत है तवज्जो करियो जिंदगी बिलाखिर मौत के डिलीवर करनी है तो जो है ना ऐ मलकुल मौत इन मौत के वठण जो अमीन है तवज्जो करियो जो मलकुल मौत कोई अलग कम तो कोन तो करे अल्लाह इन सा कढण ते रूह कढण ते अमीन मुकर्रर कया था खुद खुदा सूरत हामीम सजदा में चए तो सूरत जुमर में चए तो कदा तो चए अल्लाह यतवफल अनफुस सहीन मौतहा अल्लाह तहां जो रूहन के कब्ज तो करे मरण जो वक्त कदा वर तो मलकुल मौत तवज्जो है यतवफाकुम मलकुल मौत अल्लजी वकिल बिकुम कि तहां के मलकुल मौत तो मौत दे जो इन मौत ते मामूर इन मौत ते वकील अल्लाह मौत ते मुकर्रर कयो तस फाइल हिक्का कम हिक्का कम करण वाला बहन मुलो इनके तो शिरक चवंदो मुलो इनके तो शिरक चवंदो अल्लाह सूरत जुमर में तो अल्लाह यतवफल अनफुस हीन मौतहा तमा अल्लाह तो रूह कब्ज कया मरण जो वक्त वरी तो जे कुल रसूल तू चो यतवफाकुम मलकुल मौत अल्लजी वकिल बिकुम सुम्मा इलैना तुरजाऊन सूरह हामीम सजदा में चए तो रसूल तू चो तो मलकुल मौत जे हथ में मौत वफात वो थो दे वफात वो थो दे वो वठी तो रूह मुंह अचे हिकड़े पासे अल्लाह तो मारे बे पासे मलकुल मौत तो मारे केर तो मारे हिकड़े पासे अल्लाह तो मां रूह कब्ज तो कया बे पासे तो चेता मलकुल मौत रूह कब्ज तो करे जको मौत ते मामूर जको मौत जो वकील जके मु मौत ते अमीन करार दिनो जेके मु मौत ते तसरफ दिनिया तो रूह वठी मुड़े खणी अचे तवज्जो कजो मना मौत जो अमीन जे कदा इजराइल हुजे त मुल्ले के गैरत नथी अचे मौत जो अमीन मौत जनवारो जो मालिक वो जगह मालिक हयात खुदा है जगह मालिक मुल्क खुदा है तो मालिकुल मौत वो खुदा है वो ने मलकुल मौत जो थोड़े ते मलकुल मौत कब्ज करे मुल्ला के गैरत नथी अचे जो अल्लाह अमीन करार दिनो त वो जंहिं
इन ते त गैरत अचे थी न शिरक छाखे ता चव डुअलिटी छाखे ता चव सनवियत छाखे ता चव दोगाना परस्ती छाखे ता चव इन के न तो फ़ैल हिक हुजे करण वारा ब हुजे फ़ैल हिक हुजे बाबा अल्लाह जे हाथ में मौत रखी वो मौत दे तो शिरक नाए पो खुदा जे सदके सिज उभारियो सिज लायो चंड जे घर ते लाए तारा जिते टुकड़ा थन ओ जिते काबा को सैन जे के मालिक हो जन रसूल जो जे सबानु जूसन खुदा जे ला जे अव्वलीन हो जन आखिरीन हो जन उनन को रिज़्क़ वठण वाली शै गडी अथवा मौत जिंदगी जो खुलासो मौत जिंदगी जो इख्तिताम ना है बियो जिंदगी मौत जी अमानत अगे पोए देर सवेर जिंदगी मौत जे हवाले थी जिंदगी मौत के दींदो इन जे करे जेकर अमीन आयो तवज्जो कजो ये वफात लफ्ज ता चऊं फौत लफ्ज सही ना है असां वटि बार बादो का तो बारड़े में कार्डन में खिचड़ी ना फलाणे की फौत कीते टीजे जी मजलिस या तडे जी दुआ समझे ना फौत की लफ्ज फौत एकेडमिक एतबार से सही ना है लफ्ज वफात सही है फौत गलत रंगा वफात सही है वफात माना इन जो बिल्कुल सिंधी में सेम तर्जुमो अदर वर्ड सेनन में जो ही थो माना गुजारे गुजारे बिल्कुल परफेक्ट लफ्ज है इन गला वफात माना गुजारे मरी न वियो अल्लाह के वफात माना गुजारे इन में निकतला वफा ता अब्बास का मुरीद है इनमा इन वफात में निकतला वफा इनमा निकतला इस्तीफा ऑफिसर इस्तीफा दी दो कबल वक्त बाबा ही पंजो मुद्दो गुजारे चाहे रिटायरमेंट के जरिए चाहे इस्तीफा के जरिए पर ही आने हिते ऑफिसर ना है यानी मुलाजिम ना है ही गुजारे माने मरी न लो पंजो पीरियड गुजारे हिता का होडे मुंतकिल थी वियो वफात फौत ना है फौत माना मरी वनी फौत माना निस्ती फौत माना नाबूदी गुजारे लो हिते हो तो अली वारो अरे अली सजो थल पाण देखा गुजारे लो इंतकाल जगरा इंतकाल शरई इस्तिलाह इंतकाल हितन होडे मुंतकिल थी गुजारे लो पंजो पीरियड गुजारे लो पंजो मुद्दो गुजारे लो हिते हो हाने होडिया तवज्जो है ना इनके जन वफात वफात माना जेका जंजी हुई उनके मिली वई इन दे छा चवंदा इन्ना लिल्लाहि केरो जबरदस्त जुमलो आ कुरान इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन हुया वन्यो बोड ही था इब्तिदा हुआ इंतहा इख्तिताम हुआ आगाज बोड हो थो खत्म बोडो थी ना तो शुरुआत खुदा का तई खात्मा खुदा ने थो मोकुलियो बुन हो वन्यो बुन ने था तो जेकदा अली अमीर जा मुरीद आयो त जिए पाक वती थई ये पाक खुदा के मोटाए जे बे बुड आयो ये बेब मोटाई मौत जिंदगी जो खुलासो नहीं मौत जिंदगी के वठण वारी अमानत मौत अमीना जिंदगी ये मौत की जिम्मेदारी है जिंदगी के वठी खुदा ते पुजाए समझो अच्छा ये अली अचे तो अमीन ये जुमलो आयो तो भला जुमलो चई छया पूरो ना अली वो अमीन जके रसूल ब अमीन बुधायो अल्लाह ब अमीन बुधायो और कदे तक जुमलो फजाइल जो चमा अली वो अमीन जके रसूल ब अमीन बुधायो खुदा ब अमीन बुधायो खुदा अमानत अली की डिक्लेयर कई गदीर में छा शय अल्लाह पंजे अमानतुन जी पग रसूल के बदराई हुई
अल्लाह पंहिंजे इख्तियारात जी पग, अल्लाह पंहिंजे हुक्मरानी जी पग, अल्लाह पंहिंजे इताअत जी पग रसूल खे बदराई हुई। 16 जुमला तो चवां, अल्लाह पंहिंजा इख्तियार रसूल खे ॾिना, रसूल पंहिंजा इख्तियार अली खे ॾिना। अल्लाह जे चवण सां गदीर रसूल जे चवण सां न थई आहे। या अय्युहा रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका, पुॼा उहो जेको नाज़िल थियल आहे। सीअन न अली घड़ियो आहे न रसूल अली ठाहियो आहे। अली अल्लाह जो नाज़िल थियो आहे, रसूल खे पुॼायो आहे। बस अमानत गदीर में अल्लाह की अमानत वारी पग रसूल बदराई अली खे। मन कुंतुम मौलाहु फहाज़ा अलीउन मौलाहु। ऐं शब हिजरत में वरी रसूल पाण अली खे मदीने जी अमीरी जी पग बदराई। तवज्जो कजो, मां गौर करे छा चई। शब हिजरत अली खे बिस्तर ते सुमारी। हलो भला बिस्तर ते सुमण जी ॻाल्हि हुजे हा त इहा मत कंट्रोवर्शियल थी वञे। वाली को तकड़ो माण्हू मिलियो न रसूलुल्लाह खे, इहो नानी वेड़ो त न हो, पर तकड़ो को मिलियो न तई मौला अली वेझोस उनखे अची सुमारे भला तूं सुम्ही पओ त मुशरिकीन धोखो खाइनि मां यसरफ मदीने हिजरत करे वञा। तवज्जो कजो, पर रुगो ईअं न सुमण को पोइ चईंसि ही फलाणी कनीज़ फलाणे जी अथई, हे फलाणे जो खजूरनि जो कटो फलाणे जो अथई, हे फलाणा हीरा जवाहरात फलाणे जा अथई, हे फलाणे जा सोन फलाणे जो अथई, हे चांदी फलाणे जी अथई। अॼु राति सुम, सुबुह जो अमीननि खे अमानतूं ॾे। मां छा थो चवणु चाहियां, अमीन रसूल खे नाल ॾिनो, गदीर में अल्लाह रसूल खे हुकुम ॾिनो अमीन अली आहे। शब हिजरत रसूल ॿुधायो त मूं वटि बि अमीन अली आहे। सुमारियो मां सभिनी खे मुंहिंजे बिस्तर ते अली को चवां सुम्हण जे को लाइक़ न आहे, सुम्हण जे को लाइक़ न आहे। सुतो भली वरी अमानत से अमानत छा जूं मौलवियुनि खां वञी पुछो त सही। तारीख़ में सीरतुनि जा किताब पढ़ो, को तो चवे मके जूं खजूरूं हुयूं, को तो चवे टमाटा पटाटा बि हुया, को तो चवे सोना चांदी हीरा जवाहरात, कुछ गुलाब कुछ कनीज़ूं। हिन जा मालिक फलाणा 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 सभिनी खे पुॼाए पोइ मदीने जे रस्ते अची मूंसां मिला। इहे आहे न सुन्नी किताबनि में, शिया किताबनि में इहे मुस्तरद सीरत जा सफ़ात आहिनि न। मूंखे इन ते तवज्जो बनाए, मां त कल्ह बालीअ खे बि अमीन मञियो, मां त अॼु बालीअ खे बि अमीन मञियां, मां त क़यामत ते अलीअ खे अमीन मञींदुसि। पर मूंखे त तुंहिंजी सोच ते हैरानी आहे। रसूल जंहिंखे खजूर करण जो बि अमीन न सम्झंदो हुजे, रसूल जंहिंखे सोन ऐं चांदी रखण जे लाइ अमीन न सम्झंदो हुजे, नशो कयो अथई छा जो हुनखे तूं दीन जो अमीन बणायो। जिंदगी जो मौत शाहे एडी शय जिंदगी के वठे थी अमानत के तौर पे। तो मौत जिंदगी बिलाखिर मौत के ॾियणी आहे। ऐं हू छो थो अचे त या हारिस हमदानी मई यमुत यरुनी, काफिर मरे, मुनाफिक मरे, मोमिन मरे, मुशरिक मरे, मुल्हिद मरे, सूफी मरे, आरिफ मरे, शियो मरे, सुन्नी मरे, बरेलवी मरे, अली को सवा गुज़र कंहिंजो ई न। जेको मरंदो मूंखे ॾिसंदो। तवज्जो आहे न, तवज्जो कजो। तो मौत जिंदगी जो खुलासो, मौत जिंदगी जी अमानत। ऐं ॿियो मौत ख़ात्मो न आहे, मौत अली के दीदार जो सॾ। हाणे तवज्जो कर, थोड़ी इन लेवल को मथी गुफ़्तगू कयां, थोड़ी न लेवल जेका मूं आयत पढ़ी। इंसान मरे तो जब मरे तो दरी खुले। फिशारे कब्र ॿुधो अथव? तव्हां छा ॿुधो मौलवियुनि खां फिशारे कब्र माना? ही कब्र सामी सामी जी छोड़ी थी। पहिरीं ॻाल्हि त रिवायत में कब्र इहा न आहे जंहिंखे पाण सां कब्र सम्झो। तवज्जो करो, मां तव्हांखे सवाल थो कयां। हिकिड़ो माण्हू मरी वञे, जहाज ते वञे तो ट्रेवल ते ब्लास्ट तो थे,
सजो टुकड़ा टुकड़ा थी अंदर वनी किरे तो जहाज समुद्र में किथे तक कबर अथस आलम बर तक अथस या ना हेडो सिलसिला शुरू थी विया कबर इन अल्लाह तक नके बो या फिकही कबर या शरई कबर हकीकी कबर या ना अल्लाह के कोन कजो हकीकी कबर या ना इनके करे मां तो चमा जुमलो हर मरंदड़ मरहूम ना ये चौथा जुमलो मां तक हर मरंदड़ मरहूम ना है तो जो मौत जिंदगी जो खुलासो यजीद थी जेरो रहो होंदो तो यजीद थी मरंदो इनके करे मौत बिन किस्म जो या मौत मरहूमा या मौत मलऊना या मौत मरदूद जो या मौत सलमान जो या मौत मरवान जो मौत एक जड़ो नहीं मानव सा फर्क तो करे मौत इन्होंने करे हर मरी विंदड़ मरहूम नहीं और का जमा चाचा सही हुन तो मर गया हाने तो मरी वियो हाने तो बेचारे जी पचर छडियो जेड़ो होयो जिंदगी में होयो भला मरण मारन सा दुश्मनी कभी होंजा छो न कभी है दुश्मनी जेको दुनिया में यजीद हो वो मरण को पो भी यजीद छो न कभी है दुश्मनी बाबा जेको बातिल है वो बातिल यो केड़ो नजरिया मरण को पो बातिल मोमिन थी वेंदो जा मलाउन मलाउन मरहूम मरहूम हुसैन इब्न अली जो चाहने वालो हुसैन इब्न अली जो चाहने वालो यजीद जो वफादार यजीदिया मरवान मरवाना सलमान सलमाना तवज्जो करे जुमलो चवा मुखे खबर ना है यो तय करने वालो मान आया पर एकड़ो जुमलो जरूर खुतबे गदीर में अली जलाए हुजूर चयो मन अताहु वहबहु जेको अली जी पैरवी करे जेको अली सा मोहब्बत करे फाहुवा मरहूम वो मरहूमा वमन अबगज़हु वमन असाओ जेको अली के पुठी दे अली सा बुग़्ज़ रखे वो मलऊना जिंदगी में बुग़्ज़ रखे मरदे मलऊना उठदे मलऊना मोहब्बत रखदे उठदे मरहूमती मरदे मरहूमती वनी पढ़ो खुद में गदीर में जुमलो ना हो जे ये कौलिए की इताअत करे तो जो कौलिए से हुब तो रखे वो मरहूम रहमत मुफ्तजिया बख्शिश मुफ्तजिया अगर फिशारे कब्र तो फिशारे कब्र चाहे ता ऐसा के बोलियो नहीं बुधायो ते कब्र जका सामने अल्लाह जमे फिकी तौर ते दफनायो था ए पुठी ही करे खाक शिफा रखी थोड़ी पुठी जे सरांदे मिट्टी रही काबत लाडे मुंह था के पाण था तो शादी अल्लाह जका कब्र मेरी सामने था के अल्लाह तो यह कब्र इनमें दे तो जाए ना चाहे फिशार चाहे ते जरा अंदर वने तो बल्कि जरा मरे तो दरी खुले अर्ज रखम त अन्नासु नियम इजा मातु इंतबहु हूं त जकर मानो पार कोई जहान दीदा है जमाने जो मानो आ त 40 दी पेरा खबर पेजी थी वने अति वयो मलकुल माल पर जकर ये ना है त सफाती पुत हालत इंतजार दे ऐ साथी पोयो निकल पेरन को सा निकलंदा वही तो आखिर इते रसा निकले तो ने खबर पेजी वई हाने काडे तो हाने काडे तो हाने ते बम माणो एकड़ा हुए जो इतो ही अजाब में शिकार के एकड़े पासे धी बिठिया एकड़े पासे जाल बिठिया तवज्जो करे गौर करो मैं के जवाब जो तर्जुमा तो के एकड़े पासे जाल बिठिया एकड़े पासे धी बिठिया एकड़े पासे बच्चा बिठाइन रोवन था अयूनन जे कड सा रोवन सा मायूस तो थे माल बिते छजम जाल बिते छजम बच्चा बिते छजम कोठू बंगला ये सब ठहरायम कुछ कम कोन आयो जाने वने हेडे तो दिल होले थे तवज्जो करो फिशार कब्र समझो वने कब्र में तो
हेडो मोह हेडो आलम बरज़ख शुरू दफनान जी जरूरत नाहे दफनान फिका जो हुक्म बरज़ख जलाए दफनान कफन दफन जी जरूरत नाहे बरज़ख शुरू थी हेडो सा निकले तो बरज़ख जी दरी खुली दिसे तो अरे न हुसैन पर चायम न बतूल पर चायम न अली पर चायम अंधारी कयामत अंधारी दुनिया में सब कुछ छड़े विसे और हेडो आखिरत हेडो दुनिया ते ये जो छिक्का या जेका छिक्का इने के चंदा फिशारे कब्र ते जे मुनाफिक मुल्हिद मुशरिक दुनियादार बेदीन मरे तो जेको अली ने सुनाने त उन जी दिल फुटन सा लगला पर जे मोमिन मरे तो त सादिक आलिम मचे तो जे अली तो अचे त फुटन के तो रो ना मुके अली वठना आया मोमिन जरा मरंदो न चई सा ये निकरंदो जे गुल मा खुशबू निकरंदी एटा बुद्धि हुंदी जाके रखो जे गुल मा खुशबू निकरंदी खैर महसूस तरीके से चई छो चई जन यूसुफ जो जलवो मायन पसियो हो त हाथ कटे विया एहसास न थियो जरा फकर यूसुफ अली जो जलवो मोमिन पसंद हो मौत विसरी वेंदी रुगो अली मुके अली वठना रोज होता मुके लाए तक बिसारत जरी मुके बतूल वठना मा ताजिया सिंगारी दोस्त मुके गाजी वठना मा जवानन ते रोई दोस्त मुके अकबर वठना छोटा रो मुझे लाते बिसारत जरी छजो परे थियो त वन्या अली जो दीदार कया चइन ते फिशार नाए हुन ते फिशारा तो चिक जे पियो हेडो दिल हेडो इजराइल ठीके जे जेको इयो आयो मुनाफिक जेको मोमिन अचे तो वन्यो हले अली वठना तवज्जो कजो अन्य रागी बेटा दिखा ये कमाए रोई पियो पर जुमलो तो पढ़ो जेका मायत मौत जिंदगी जो खुलासा मौत एड़ी शया चवट जिंदगी के जेणो आ अमीना जिंदगी जे ला वो वठंदी खुदा वठवा जिंदगी बुधाई मौत हर मरण वारो मरहूम नहीं तो जो जिंदगी जो खुलासा इन जुमले के याद रखो जिंदगी जो खुलासा मौत इन जुमले तो मैं इख्तिताम कंज पर आए जो तर्जुमा कयो सूरत एराफ जी 179 नंबर आयत में पढ़ी वर्स नंबर 179 खुदा तो फरमा वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरन मिनल जिन्न वल इंस जे कसरत अल्लाह के तय करे छडियो त जिन्नन ऐं इंसानन जी कसरत के जहन्नम में विझंदस वाह वाह जिन्नन इंसानन जी अक्सरियत मेजॉरिटी कसरत काडे विजंदो जहन्नम सब न कसरत मेजॉरिटी माना वो मेजॉरिटी जा अथॉरिटी वारो नारो गलत है पो कुरान वट मेजॉरिटी जा अथॉरिटी नहीं कुरान वट राइट इज अथॉरिटी हक अथॉरिटी अल्लाह के थे कुरान वट हक अथॉरिटी सब ने पर अक्सरियत काडे मोकली दो जहन्नम में हां अक्सरियत ते नाज न कजो अक्सरियत ते सीनो ताने न हलजो जन्नती अकलियत हमेशा हक ते अकलियत राइट इज अथॉरिटी मेजॉरिटी अथॉरिटी ला वटा या अल्लाह छो कंदे भलाई तो जाया ना आए तो तर्जुमा तो क्या यही सब जो फलसफो खत्म गुफ्तगू खुदा तो फरमाया जिन्नन इंसानन की अक्सरियत के जहन्नम में विझंदो मौला छो ला लहुम कुलूबुन ला यफकहून बिहा दिलियो अथन समझ न अल्लाह के दिलियो अथन समझ न माना अल्लाह इंसान जे बातिन संग लाया
रुको ज़ाहिर नहीं असा रुको ज़ाहिर के समझौता कहना अंदर बुका शय तवज्जो है ना दिली वतन समझ न थन वलहुम आयुन ला युबसिरून बिहा अखियों वतन दीद न थन बता के मजलिस में मांग बैठा हो मैं तर्जुमे में समझी लो दिली वतन समझ न थन अखियों वतन दीद न थन वलहुम आज़ान ला यस्मऊन बिहा कन अथन बुध न थन कन अथन बुध न थन समझो कजो कन अथन अल्लाह न तो कन न थन पोत लांताणो ही नहीं ना जे कन न हो जब न बुझे तो पोत लांताणो आ पूछाओ न को जो कन हुंदे न बुझे अख हुंदे न दिसे कल्ब हुंदे न समझे खुदा तो फरमाए उलाइक कल अनाम ये चार पाए जानवर जड़ा है तवज्जो करे पाछा तो जुमलो जो मां चवण तो चाहे गौर करो ये चार पाए पे तर्जुमा क्या पोत हो हदीस है ये चार पाए जानवर जड़ा बल हम हसल बल्कि उन खां चट्टन उन खां चट्टन हां चार पाया गड़ियों भला गधा चार पैर सुअर चार पैर कुत्तो चार पैर गिद्दड़ चार पैर खच्चर चार पैर गंदी मां गंदा जानवर चार पैर पर अल्लाह ताला की दे दो अल्लाह ताला की दे दो या अल्लाह छो विजंदे जैने के करे दिल अथन समझना है अखियों अथन दीद ना है कन अथन बुद्ध ना है सब कुछ अथन पोप न था कन पोछाए चाहिए जानवरा चार पायो बल्कि उन्हें कहो भी चट्ट हाने से बनी सुअर कहो का चट्ट जिन से बोलियो कुत्ते कहो का चट्ट जिन से बोलियो केरा खबर ना है हिकड़ी हदीस याद दिए थे तवज्जो कजो अल हुब्बु अली इबादा अली जी हुब्ब करे इबादत आ जिक्रो अली इबादा अली जो जिक्र बुदन इबादत आ नजरो इला वजह अली इबादत अली जे चेहरे रे दिसन इबादत के अजीब आयो कल्ब तव अली जो रखो दीद तव अली जो तेरो हिस्सो कन्ना तव अली जो जिक्र बुदो नबुदो सुअर का भी चलता है नतीजो ईसारे साहब जी मजलिस खुदा सही कुर्बान अली शाह साहब दे रूह ते पंज रहमत राहत नाज़िल फरमाए हुसैन इब्न अली जो जवार के नसीब थे गौर कजो तुम सैयद ज़ादे दे रूह जे ईसाले दे लाए ऐ पांच सबनी जे वेठलन जा के मरहूमी तो वे आए यकीनन नारो भणंदा ऐ अली अमीर के उन विलायत में जोश पाईंदा इन के न जुमले जो सवाब पुजंदो यो केरा जेको कल्ब हुंदे समझे ना केरा जेको कल्ब हुंदे समझे ना अख हुंदे दिसे अख हुंदे दिसे ना कन हुंदे बुद्धे ना केरा जहन्नमी खुदा चाचे अक्सरियत जहन्नम में चंदो छो कल्ब थन समझ न थन अख थन दीद न थन कन थन बुद्ध न थन हाने पलक सायो उपतर दिल बंदा अख बंदा कन बंदा स्वामी में लाताउस ये करे वताउस इस्मा इफहम या फला इब्ने फला फलाना फलाना या पुत्र बुद्ध समझ अली दुई ज़राई दुई हसनी दई हुसैनी दई तो हिते सुजाना दो वो कब्र में भी सुजाना दो हशर में भी सुजाना दो माशाअल्लाह माशाअल्लाह मरी भयो कल्ब बंदा मुर्दो बुझे दो कन बंद हार्ट
की सर्कुलेशन बंद, रक्त जो दौरो बंद, दिल मरी वई, जिगर मरी वियो, रूह वियो मोकलाए होॾे। बच्चो कुछ भी कोने जे कब्र में वञो अजीज लही वञन, भाउ अथसि त लही वञन, पुट अथसि त लही वञन, चाचो आहे भाइटिया अथसि त लही वञन, ऐं हीअं हथ करे लोॾे चओसि ला तहज़न वला तख़फ।